अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ात, गज़ा समेत विच ओभर जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी सदर जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां बि मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि विच में ख़ुशगवार माहौल में गैर रस्मी ॻाल्हि ॿोल थी। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त कामयाब गॾिजाणी हुई। इसराइल खां सवाइ वॾनि प्लेयर सां मुलाक़ात कामयाब रही। इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ात एज़ाज़ आहे। हू गज़ा जंग जो ख़ात्मो चाहिनि था। मुमकिन आहे त उहा हाणे ई ख़तमु थी वञे। तुर्क सदर जब तबदगान इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि सां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी मुलाक़ात खे लाभाइतो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त गॾिजाणी जे नतीजनि मां ख़ुशि आहे। सदर ट्रंप ऐं इस्लामी मुल्कनि जे सरबराहनि जी मुलाक़ात जी गॾियल पधिराई जारी कई वेंदी। फ्रांसीसी सदर मैक्रोन जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात। मैक्रोन जो चवणु आहे त ट्रंप नोबेल इनाम चाहे थो त गज़ा जंग ख़तमु कराइणी पवंदी। गज़ा में 2 सालनि जी जंग मां कुझु हासिलु नाहे थियो। फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थियण सां हमास खे ख़तमु करण में मदद मिलंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप गॾियल क़ौम ते सख़्त तनक़ीद कंदे चयो आहे त हुन पाक भारत समेत 7 जंगियूं ख़तमु करायूं। गॾियल क़ौमुनि कंहिं बि तकरार जे हल लाइ का कोशिश ई न कई। गॾियल क़ौमुनि जो इदारो पंहिंजी सलाहियतुनि मूजिबि कमु न पियो करे। गज़ा में हाणे जंगबंदी थियणु घुरिजे। अमुन ते ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। इब्राहिमी मुआहिदे ते ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करणु हमास लाइ वॾो इनाम हूंदो। हमास लाइ पैगाम आहे त इसराइली यरगमाली आज़ादु करे। फ़लस्तीनी रियासत में हमास जो को बि किरदारु न हुअणु घुरिजे। ईरान दहशतगर्दी पकड़नि जो हक़ीक़ी ज़िम्मेवारु आहे। ऑपरेशन मिडनाइट हैमर में ईरान जे एटमी ताक़तनि खे तबाह कयो। ईरान खे कॾहिं बि एटमी हथियार हासिलु करणु न ॾिना वेंदा। अमरीका पंहिंजी सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी जो सुठे नमूने दिफ़ा करे सघे थो। यूरोपी मुल्क चीन ऐं भारत रूस खां तेल ऐं गैस ख़रीद करे ब्रिटेन खे मज़बूत करे रहिया आहिनि। रूस खां समूरनि शयुनि जी ख़रीदारी बंदि करणु घुरिजे। रूस यूक्रेन जंग ख़तमु करण ते राज़ी न थियो त हू मथस टैरिफ लागू कंदा। मौसमियाती तब्दीली दुनिया जो वॾो में वॾो धोखो आहे। पाकिस्तान जो गज़ा में ॾोहनि में मुलविस इसराइल खे इंसाफ़ जे कचहरे में आणण जो मुतालिबो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त गज़ा में इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं जारी आहिनि। इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी चुको। 10 लख खां वधीक माण्हू बेघर आहिनि। गज़ा में इंसानी अलमियो जनम वठी चुको आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मौसमियाती तब्दीली सबबि ईंदड़ साल वधीक ताक़तवर चोमासे जी बरसातुनि जो ख़दशो आहे। तयारी करणी पवंदी। बोर्ड खां पोइ इमदादी कार्रवायूं अञा जारी आहिनि। आपाशी खाते बोर्ड जी सूरत हाल में बैराजनि जी हिफ़ाज़त कई। कोटड़ी बैराज ते पाणी जी सतह में इज़ाफ़े जो इम्कानु आहे। 1,92,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। ताज़ी बोर्ड वारी सूरत हाल मां सबक़ हासिलु कयो। मुस्तक़बिल में बि बहितर कमु कयो वेंदो। सिंध काबीना मालियाती मामलनि में अहम सुधारनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। ठटे में नई डिस्ट्रिक्ट प्रिज़न एंड करैक्शनल फैसिलिटी जो नोटिफिकेशन जारी। सकाफ़त सयाहत ऐं नवादरात ऐं आर्कियोलॉजी मैंडेट जे में वाद जी बि मंज़ूरी। ऐं एशिया कप सुपर 4 मरहले जी मैच में पाकिस्तान श्रीलंका खे 5 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 133 रन्स जो घुरिबल हदफ़ 98 ओवर में 5 विकेटुनि जे नुक़सान ते हासिलु करे वरितो। हुसैन तलत ऐं मोहम्मद नवाज़ तरफ़ां भाईवारी खे एवज़ क़ौमी टीम मैच कढी। मोहम्मद नवाज़ 38 ऐं हुसैन तलत 32 रन्स ठाहे नॉट आउट रहिया।